ठुलमा ख़बर शामिल कयूं था। फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ ठुलमी कुछ ॾींहं अॻु मुबीना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल शफ़ूर उर्फ़ शफ़ीक़ सरकी जे खून सां इंसाफ़ लाइ वारसनि पारां क़ुरान पाक खणी मुस्मात हसीना सरकी ऐं इसाक़ सरकी जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सरकी बिरादरी जे औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिराई माण्हू प्रेस क्लब वटि पहुची टायरनि खे बाहियूं ॾेई पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी करे धरणियूं हणी रोड बेला करे ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। धरणी दौरान मुस्मात हसीना सरकी इसाक़ सरकी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान शफ़ीक़ सरकी मथां दाया बिरादरी जे माण्हुनि सजाद दावे अब्दुल क़ादिर दायो कूड़ो केस दाख़िल कराए नौजवान खे जुड़तू पुलिस मुक़ाबले में मारायो आहे। हिननि सिंध हाई कोर्ट IG सिंध खां मुतालबो कयो आहे त खून जी शफ़ाफ़ इंक्वायरी करे खून में मुलविस पुलिस अमले समेत कूड़ो केस दाख़िल कराईंदड़ दाया बिरादरी जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।